अरहमर राहिमीन। बस सिर्फ़ हिकिड़ो शेर असां ॿुधायूं था जो त असांजा परे खां आयल महिमान मौलाना गुलाम मुस्तफ़ा साहब जतोई स्टेज ते बि जतोई, कुर्सी बि जतोई संभाली आहे, त माइक ते बि जतोई अची वियो आहे। जतोइनि जो वारो आहे। असां साईं जो एतिराम कंदे साईं खे टाइम ॾियूं था, हिकिड़ो शेर थींदो इंशाअल्लाह। ऐं जंहिं साईं जी तक़रीर ॿुधी आहे उनखे त ख़बर हूंदी, अल्हम्दुलिल्लाह असां ॿुधी आहे साईं जी तक़रीर। हज़रत मौलाना मोहम्मद लुकमान साहब अलीपुर वारा रहमतुल्लाह अलैह, रहमत वासिया, सभई जो रहमतुल्लाह अलैह। अज़ीम मुजाहिद हो हिकिड़ो जमीयत उलमा इस्लाम जो बुज़ुर्ग शख़्स हुयो, अल्लाह वारो। उनजे बारे में हज़रत दीनपुरी साहब रहमतुल्लाह अलैह जिन खे कंहिं माण्हू चयो अथई साईं मौली लुकमान, सिराकी में चई साईं मौली लुकमान साहब मज़ाक न करेंदे भोगाइए इवें। साईं दीनपुरी साहब फरमायो त बाबा इहो मौली लुकमान जेकॾहिं मज़ाक न करे त इहो अहिड़ो अलाह जो प्यारो बानो आहे जो जिब्राइल हुनखे हथ मिलाए अची, एॾो अलाह वारो आयो अहल दिल आहे। ऐं मां पाण मौलाना मोहम्मद लुकमान साहब रहमतुल्लाह अलैह घुटकी ईंदो घणो, मां उते पढ़ंदो, पोइ नफ़िल पढ़ी करे वेंदो क़िबले ॾे रुख़ करे, जॾहिं अलाह अलाह कंदो बाक़ाइदा हुनजे पोयों बि आवाज़ असां पाण कननि सां ॿुधंदा हुआसीं जो हुनजी दिलि आवाज़ कंदी अल्लाह 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 अल्लाह, अहिड़ो सालियो बानो। ऐं उन जे लहजे उन अंदाज़ में साईं बयानु कंदा आहिनि, माशाअल्लाह उनजी यादि ताज़ा थींदी तव्हांजी, जंहिं ॿुधो हूंदो सो दिलि ख़ुशि थी वेंदी। ऐं अल्लाह जे फज़ल सां बहितरीनु बयानु हूंदो आहे साईं जन जो। इन करे असां हिकिड़ो शेर चऊं था, पर पोइ साईं जो बयानु थींदो इंशाअल्लाह। सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे। हुकुम खुदा जो आई, हुकुम खुदा जो आ, मुस्लिम खे मञणु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे। हुकुम खुदा जो आई, हुकुम खुदा जो आ, मुस्लिम खे मञणु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे। सलवात सगोरी हिकु मक़बूल अमल आहे, रसूल जे थी कुफर वियो कतलाम, हुरनी होको ॾिनो आ जायो अरबी जाम, जेको सभिनी रसूलनि जो अरबी आहे इमाम, मालिक मिड़नी खां मथे जंहिंजो कयो मक़ाम, सोणे ते सभु को पढ़े लख दुरूद सलाम, अब्दुल वाहिद बि उन्हीअ जो गोलो आहे गुलाम, शल जतोईअ खे जाम पियारींदो प्यार मां। सलवात सगोरी हिकु मक़बूल अमल आहे, सलवात सगोरी हिकु मक़बूल अमल आहे, महबूब इबादत खे, महबूब इबादत खे हरगिज़ न छॾणु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे, सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुरिजे। हुकुम खुदा जो आई, हुकुम खुदा जो आ, मुस्लिम खे मञणु घुरिजे,
सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सलवात सादत आ सलवात इबादत आ मीर मोहम्मद मुस्तफा आहे रहमत ई रहमत नालो ई निर्मल संदो आ बराबर बरकत इसम मुबारक मां मिले तो फैज़ वडी फरहत दुरूद शरीफ पढ़ण सां अचे रूह के थी राहत आशिक इश्क कमाइयो था कुर्ब लहण कुर्बत हिकड़ा रात एडी हथा कने मुदामी मेहनत बिया अंदर में और निपया इहा थण आदत अब्दुल वाहिद भी रखी तै मदनी सां मोहब्बत तंहिंखे अंदर में उल्फत शलहू दी हरदम हो तजी सलवात सादत आ सलवात इबादत आ सलवात सादत आ सलवात इबादत आ महबूब इबादत के महबूब इबादत के अखियुनि ते रखणु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे ही हुक्म खुदा जो आई हुक्म खुदा जो आ मुस्लिम के मञणु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे तने महने सुमंदे घुमंदे फिरंदे चवंदे तने महने सुमंदे घुमंदे फिरंदे चवंदे दिल बरज दुरूदन सां दिल बरज दुरूदन सां चपड़न खे चुरणु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सलवात सादत आ सलवात इबादत आ सलवात सादत आ सलवात इबादत आ सलवात समोरी हिकु हदियो हबीबन ने सलवात समोरी हिकु हदियो हबीबन ने महबूब दे तोहफ़ाई महबूब दे तोहफ़ाई हर वक्त मुंझणु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे हुक्म खुदा जो आई हुक्म खुदा जो आ मुस्लिम खे मञणु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे पढ़ंदे सलवात घणल वॾी मंज़िल माणी आ पढ़ंदे सलवात घणल वॾी मंज़िल माणी आ तोखे बि अब्दुल वाहिद तोखे बि अब्दुल वाहिद इहा वाट वठणु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़णु घुर्जे हुक्म खुदा जो आई हुक्म खुदा जो आ मुस्लिम खे मञणु घुर्जे
सरदार मथा सिक सां सलवात पढ़ण घुर्जे सरदार मथा सिक सां सलवात पढ़ण घुर्जे हज़रत मौलाना मोहम्मद ईसा टावरी साहब जन बेहतरीन अंदाज में अवां जे साम्हूं ख़िताब करणु फरमायो हिन वक़्त मुख़्तसर टाइम जे लाइ محترم جناب اللہ بخش شیخ صاحب جن کے ہمائی کی اچن آئے مختصر ٹائم جلائے نات پیش مجھا دوستو کوئی نو تھے آخر میں مزوری مل دیا اسان جی سندھ جی مشہور جوڑی بیٹھی سائیں عبدل واحد صاحب حاجی صاحب بھاؤ شیرعلي صاحب یا مہمان ویٹھا رہی جی رات ٹھردی ویندی تی اللہ جی رحمت وسدی ویندی چو سبحان اللہ محبت سان ویٹھا ہو تو بھئی ہتھ مٿے کرے چو سبحان اللہ درود شریف اللہ او دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی او روز محمد امیر جو جیکا مدینہ لڑ چاہتا بھئی تو مجھے کرتا سبحان اللہ او دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی او روز محمد امیر جو امیر جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی اور دو محمد امیر جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو روز محمد امیر جو سب نبیان جے امیر جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو او سکا اتھماں ڈاڈھی کھڑی ڈساں اکھن ساں مجادل کیڑا کیڑا دوست مدینے ہلدار تو متھے کیوں آنا او سکا دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو روز محمد امیر جو سب نبیان جے امیر جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو او چھل مدینے ونجن تھے کوئی نہ واپس اچن تھے چھل مدینے 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 مزو اچے تو ڈاڈھیا تے سبحان اللہ او چھل مدینے ونجن تھے اچھڑ تھے دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو دیدار تھے دلدار جو مدن مٹھے من ٹھار جو اوہ ملک بنیو اشرف و افضل اوہ ملک بنیو اشرف و افضل چاہے ملک میں روز و رہبر جو محبوب رہے جتھے پرور جو او دیدار تھے دلدار جو مدن مٹھے وہ من ٹھار جو دیدار 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 او دیدار تھے دلدار جو مدن مٹھے وہ من ٹھار جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو دل تھی چاوے مجھے ماں بھی ڈساں ونی روز محمد امیر جو ہیرو سفل جو ہار تھئی رب ہی تو در سوال
थई जान गुजारो अरबी कजे अरबी कजे अरबी कजे जान गुजारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे हिकिड़ो ई गुलगंज आहे ॿिया हार कबा काॾे सरदार हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे ओ जे प्यार मिले पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे ओ हीरो फल जो हाल थई रब ही तो दर सवाल थई दिल थी जावे मुंहिंजी मां भी ॾिसां वञी रोज़ो मोहम्मद मीर जो दिल थी जावे मुंहिंजी मां भी ॾिसां वञी रोज़ो मोहम्मद मीर जो रोज़ो मोहम्मद मीर जो अबू नबियन जे अमीर जो दिल थी जावे मुंहिंजी मां भी